इंग्लिश पढ़ाईंदा शेर सां सॼा थो, जब तक लफ्ज़ वुज़ू नहीं करते हम तेरी गुफ्तगू नहीं करते। साईं मोहम्मद सिद्दीक़ उमर साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼोकी हिन महफ़िल जा सदर ऐं नाले वारियूं अज़ीम हस्तियूं जेके स्टेज ते मौजूदु आहिनि, हाल में मौजूदु आहिनि, अस्सलाम वालेकुम। याकूब साहब जंहिंखे अमर लगाड़ी चवण जी वधीक मुनासिब रहंदो, किताब जो जॾहिं उनवान पढ़िजे थो त उन में सभु कुझु मौजूदु आहे। लिखे थो त जिते सिंधु में समुंड रहे थो, असां इहो ॿुधो त सिंधु वञी समुंड में छो करे थी। इन नाले जे अंदरि उहो सॼो दर्द, उहा सॼी कथा, उहो सॼो तफ़सील मौजूदु आहे जेको असांजे हिन इलाही सालनि वारे नौजवान लेखक अमर लगाड़ी उनवान में समाए छॾियो आहे। साईं साहब मंगरे अॼु कागज़ में हिकिड़ो आर्टिकल लिखियो, उन आर्टिकल में हिकिड़ी कार्टून जो ज़िक्र हो जेका पाणी जे ॻोल्हा में नांग खां डंग जी नूर खां महरूम थिए थी, त मुंहिंजो ख़्यालु आहे त उन पूरीअ जो दर्द उनवान जे अंदरि ई शामिल आहे। असांजो दोस्त जेको लिटरेचर जो माण्हू आहे, लिटरेचर वारनि दोस्तनि लाइ हुननि जे वेझो रहंदड़ जेके गैर अदबी माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि जी राय का सुठी कान हूंदी आहे। असां जॾहिं याकूब साहब खे मीरसन साहब ॿुधायो त कैमरा खुले में विझी पहिरीं पंध बेख़बर अलाए केॾां बग़ैर इतला ॾींदे निकिरी वेंदा आहिनि, त असां सम्झो कि शायदि ईअं जो औलाक आहे। मज़ाक मज़ाक में जेकॾहिं कंहिं ॾींहुं साईं खे अचण में देरि थी वञे, कंहिं प्रोग्राम में कंहिं महफ़िल में न पहुची सघनि, त असां वटि हिकिड़ी मज़ाक ठहियल हुई त अॼु पट दिल्ली वियामी पई हूंदी जंहिंजे ॿचिड़नि जी तस्वीर कढण जे लाइ याकूब साहब कंहिं सफ़र ते निकिरी वियो हूंदो। कंहिं लिकल छुटियल आख़िरे खे ॾिसी जेकॾहिं अखियुनि कमु न कयो त दूरबीन लॻाए बि ॾिसणो त हिन जे अंदरि कहिड़े क़िस्म जा, कहिड़े रंग जा, कहिड़नि निशाननि वारा आना पियल आहिनि, उहे तस्वीर कढबी। हिन दोस्त उहा ख़ुश्क मौज़ू आहे बुनियादी तौर ते जंहिं ते हिन लिखियो आहे। असांखे हिकिड़ी नई राह, नई रिवायत ॾिनी अथसि। इसाक़ साहब जा असां अॻे फेरा था हुआसीं, साईं अलवराए भेण जी अॻे असां तारीफ़ कंदा हुआसीं हिन फील्ड जे हवाले सां, पर हिन दोस्त जी हाणे तारीफ़ करणी पवंदी। एतिरी तारीफ़ करणी पवंदी जो हुन हिकिड़ी वजूद वारी शइ असांजे हथनि ताईं पहुचाई आहे। इन सां हिकिड़ो नओं ट्रेंड थींदो। त जेका ॻाल्हि कयूं पई साईं जी, त पखियुनि पखणनि, वणनि ॿूटनि, डंडुनि ढोरनि, वाहन जो ज़िक्र हिकिड़ो त जेका हुनजी जमायती हिस्सा आहे उनखे शामिल करे उनखे ख़ूबसूरत बनाए छॾियो आहे। ॿिए नंबर ते हिन दोस्त उनखे अहिड़ो रंग ॾिनो आहे जो कहाणी थी महसूस थिए। जॾहिं चाचे उर्स खे विच में थो आणे त चाचे जूं ॻाल्हियूं बि वाजियूं थियूं लॻनि, पर वरी जॾहिं चाचे जे पुट सां मिलिजे त उहे उनखां वधीक दिलचस्प ॻाल्हियूं थियूं थियनि। पर अॻिते वधी जॾहिं हू खट मिठड़नि ऐं जवर जे टिकियुनि वारे अमरा जो ज़िक्र थो करे त अञा वधीक दिलचस्पी थी वञे। असांजे दोस्त जंहिं माहौल जिन पखियुनि, जिन ॿूटनि, जिन डंडुनि ऐं जिन देवनि जो ज़िक्र कयो आहे, उहो हक़ीक़त में मुंहिंजो पंहिंजो देश आहे। इहे कंडियूं, इहे मच्छूं, इहे नीरट, इहे हंज, इहे आड़ियूं, इहे असां सभिनी जे अखियुनि खां गुज़रिया। पर हिन दोस्त जॾहिं हुननि जी तस्वीर कशी करे किताबी सूरत में असांजे साम्हूं आंदी त उहे सभु शयूं असांखे एतिरियूं हसीन, एतिरियूं ख़ूबसूरत लॻियूं जो सम्झोसीं त पहिरीं जेके असां ॾिठो पिए उहो शायदि नज़र वारनि अखियुनि सां न पिए ॾिठोसीं। हिन दोस्त उहा शइ करे ॾेखारी आहे। जॾहिं वागू जो ज़िक्र थो करे त ईअं पियो लॻे जहिड़ो वागू सां गॾु हुजे। हुनजे आदतूं, हुनजे सफ़र, हुनजे नस्ल जी आवाज़, सॼो कुझु अहिड़े नमूने सां समायो अथसि। बल्कि हिकिड़ी जॻह ते मूंसां मज़ाक कई त मुंहिंजो त वागू जे नस्ल जे आवाज़ जे हवाले सां तव्हां इहे ॻाल्हियूं लिखियूं आहिनि जो जेको अॼुकल्ह जो वक़्त जो किसो हुजे। अहिड़े रंग सां हुनखे पेश कयो आहे जो लोकल परिवार में वीचारो सम्झी विया हुआ त असां सचपच ख़ुदि था महसूस कयूं
ॻाल्हि गुड फॉर नथिंग त हाणे त लॻे थो त इन गुड फॉर एवरीथिंग एवरीथिंग करे जेको आहे जेको असां सॼो को माहौलियात जो माहिर को एग्रीकल्चरिस्ट साईं नवीन साहब जी शख़्सियत उन्हनि जे कावतुनि सां अहिड़ी शइ साम्हूं ईंदी असांजो ग्रोथ जेका शइ असांजे हथनि ताईं आंदी आहे असां हुन ते फ़ख़्रु था कयूं बहितरीन कावत आहे बहितरीन कोशिशूं हुन में शामिल आहिनि समुंड जे अंदरि वञी गुॾंदो बचिया थियूं असांखे हुन ते बि ख़ुशी आहे उतां थींदे वञी ॾंढुनि ऐं ढोरनि में वञी नंढनि नंढनि घरनि कखावनि झोपड़ियुनि में रातियूं रही मच्छरनि में रही जेको कुझु मौलाद गॾु कयो आहे उहो वाक़ई क़ाबिल तहसीन आहे ऐं हीअ शइ जेका आंदी आहे सा हक़ीक़त में माहौलियात या जेके बि इंसान को माहौल को हिते वेठा आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़े क़िस्म जी मशल राह साबित थींदी ऐं उन लाइ इन ट्रेन ते अमल कंदे इहो शइ सिधो ॿियूं शयूं असांजे हथनि ते पहुचाईंदियूं तव्हां मोकिलियो तव्हांजी महिरबानी